बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी असां था मनो बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी ओ अव्वल आ नबीयन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी लिखत लोहे महफूज जी डायरी लिखत लोहे महफूज जी डायरी असां था मनो बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न काफिर न की कादियानी खपे न कहीं राफिजी जी जुबानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न भोपो तो घुर्जे न को सामिरी न भोपो तो घुर्जे न को सामिरी असां था मनो बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज थींदो वरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न ई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी फ़रिश्ता था गाइन भरे हाज़िरी फ़रिश्ता था गाइन भरे हाज़िरी असां था मनो बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी।